नसीबा, मां तुझे दिल जी ख्वाहिश पूरी करे आयो आहे। मां अकबर खान सां ठाव करे आयो आहियां। हाणे त ख़ुशि आहे न? न भाॼाई, तोसां ठा किथो कयो अथई? हुनखे डंडो ॾेखारे हुनखे धमकियूं ॾेई आयो आहे। छा ही सही थो चए? अड़े हेॾे कूड़ हणी तूं मुंहिंजी ज़ाल जा कन छो थो भरी? अलाह नूर बठारे जो कसम आहे, भले कूड़ न थई हो यार, वो नमूनो तो करे। अड़े कूड़ा कसम छो थो खणे? कूड़ा जॾहिं मां अंदरि वियुसि अकबर खान वारनि ॾे, तूं त कोन अंदरि हले। मां पाण तोखे ॿाहिरि जो बीहारे वियोसि। तोखे कहिड़ी ख़बर अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? मूंखे अंदरि न वठी वे तॾहिं त शक पवे थो। मूंखे ख़बर आहे भाॼाई समूरो कमु उलट पुलट करे आयो हुजे। हा अदा, तूं सही तो चई। ही त अञा हुननि खे धड़का ॾेई आयो हूंदो, बाक़ी हथ जोड़ करण हिन खे त अचे ई कान थी। नसीबा नसीबा, जेकॾहिं मां इहे हथ जोड़ी कया हा न त हू मूंखे कमज़ोर सम्झंदा। त हाणे जेको आण मञी अथई, इन करे हिते आयो आहे ठाह करण जे लाइ। उन करे मूं उन्हनि खे लठ बि ॾेखारी त चठ बि ॾेखारी। हाणे ख़बर पियो त मां कूड़ो माण्हू न आहियां, मां बि मिठो माण्हू आहियां। राजू भरू केरु मूं ते एतबार नथो करे, मां छा करियां? हाणे मां उन्हनि सां झेड़ो कोन कंदुसि। बसि न, ॻाल्हि बि एतिरी। ख़ुशि थी तूं? जहिड़ो कोन कंदे, इहो तूं वाइदो तो करी? हो मुंहिंजी गिचीअ में था पवनि, पोइ मां छा कयां? कीअं मां साथ? हा मां साथ। मां घणो ई छेड़े खे टारियां थो त जहिड़ो टरे, जहिड़ो न थिए, पर उहो जहिड़ो कंदा था वतन, पोइ मां छा कयां? बाबा साईं, छाजे लाइ तो परेशान थी? शेरल को नंढड़ो ॿार त कोन्हे को। जीअं ई हुनखे मौक़ो मिलियो न त उहो जाबर खां भॼी हिते पहुची वेंदो। तव्हां अञा ॿार आहियो बाबा, तव्हां जाबर जे चालाकियुनि खां वाक़िफ़ ई न आहियो। मूंखे इहो ॿुधा, जाबर कहिड़ो असांजो हमदर्द आहे? ज़ाहिर आहे इन जाबर जो को न को मक़सदु ज़रूरु हूंदो, ऐं ईअं बि थी सघे थो अधे शेरल खे छॾाइण खां पोइ कंहिं कम में इस्तेमालु बि करे सघेसि थो। हू इस्तेमालु करे चुको, अञा छा इस्तेमालु कंदो? बाबा साईं, इहे जेके तूं गुझारतूं पियो थो ॾी न, इहे मूंखे सम्झ में नथियूं अचनि। मूंखे साफ़ ऐं ज़ाहिर करे ॿुधाए त छा मसइलो आहे। तव्हां रावल खान जे मथां हमिलो कयो, असीं मिंथ में रखणी रावल वटि वञूं हा ऐं शेरल खे छॾाए अचूं हा, ऐं हाणे रावल खान इहो ई सम्झंदो त असीं जाबर सां मिलियल आहियूं ऐं जाबर जा ख़ासि माण्हू आहियूं। तॾहिं त शेरल खे जाबर छॾणु आयो आहे। जाबर ते त रावल खान पहिरियां ई ॾमिरियल आहे बाबा। इहा जाबर जी पूरी कावर रावल खान असां मां ई कढंदो, ऐं असांखे हाणे हीउ घर छॾिणो पवंदो। ऐं हा, हिते कंहिं वक़्तु बि रावल जा अमरा पहुची सघनि था। मां त चवां थो जल्दी कर, कम जो सामान वधी निकिरण जी कर। सही थो चई बाबा साईं, सही थो चई। मां जो इहो कमु कयां पियो। शेरल, हाणे तूं आज़ादु आहीं, पर हिकिड़ो कमु कजांइ। हेठियों बंद वारो पासो वठी पीर सरफू खां लिकिरी रेल टपी पोइ वञजांइ। मता रावल जा पालतू कुता ॻोल्हींदा वतन। ॿुधी न? बाक़ी तूं असांखे छॾे ॾे, असां ॼाणूं असांजो कमु। इहो तुंहिंजो थोरो ज़रूरु लाहींदुसि जाबिरा। मां जेको तोखे दग ॿुधायो न, उतां बस निकिरंदी आहे जेकी शहर वेंदी आहे। तूं पहिरीं वञजांइ शहर, शहर खां पोइ अचिजांइ ॻोठ। मोकिलणी न आहे, वरी ज़रूरु मिलंदासीं। अलाह ख़ैरु कंदो। ज़िंदगी जो थोरो यादि रखंदासीं जाबिरा। हल बाबा वञ। जाबर, मां तुंहिंजो मक़सदु सम्झी न सघियुसि त पंहिंजे माण्हू खे क़ैद कराए ऐं हिन माण्हू खे आज़ादु कराए छॾी। सो त असांजो शक अकबर खान कयो, ऐं हाशिम ऐं शेरल बि इहो ई ॿुधायो
त असां ते हमिलो कराइण वारो अकबर ख़ान, पर सोट ईअं न आहे। असां ते हमिलो कराइण वारो कमीणो जाबर ई हो। छोट मां त चवां थो त जाबर खे हाणे डर ॾियणु वॾी बेवकूफ़ी हूंदी। जेको माण्हू असांजी ॻोठ में दाख़िल थी असांजी ओताक अंदरि अची शेरल खे तां छॾाए खणी थो वञे, थोरो सोच त उहो माण्हू असांजे लाइ केॾो ख़तरनाक साबित थी सघे थो। हाणे इन शेरल जे हथां ई जाबर खे मारणो आहे। ये आज़ाद न आहे, पहिरें खां वधीक मुसीबत में ईंदो। जाबर कमाल थो करे, ही मुसीबत में कीअं ईंदो? रावल खान जी कावड़ त असां ते हूंदी न। रावल जे मथां त हिननि हमिलो कयो, असां हली शेरल खे आज़ाद करायोसीं। हाणे रावल सम्झंदो त ही असांजा ख़ासि माण्हू आहिनि। हाणे रावल खान इन ॾेॾर जी कावड़ असांजे मथां न हूंदी, हिननि जे मथां हूंदी। असां इन मौक़े जो फ़ाइदो वठी इन रावल खान नाचूअ खे ख़तमु करे सघूं था। जाबर मूं त इहो कॾहिं सोचियो बि कोन हो जेको तूं पियो सोचीं। हाणे वेही रुगो तमाशो ॾिस त मां हिन मलाखड़े खे ॼमायां कीअं थो। हूअं बि मलाखड़ा ख़तमु थी विया आहिनि, ॼमाइणो ई पवंदो हिन मलाखड़े खे। शेरल जे हथां उहो कीअं सोट? अॼु शाम जो ई हली हाशिम ऐं मुराद खे ॿधी हिते था खणी अचो। शेरल जे मथां इहो ई शर्त रखंदासीं, जेसीं ताईं हू जाबर खे नथो मारे हुन जे पीउ ऐं भाउ खे असां आज़ादी कोन कंदासीं। सोट इन खां पहिरियां जो हाशिम हितां घर छॾे ॿिए कंहिं तरफ़ निकिरी न वञे, असांखे हींअर ई हली हुन मथां छापो हणणो आहे। पोइ सोट गाॾी कढ ऐं कुझु ॿिया अमरा तयारु कर। अॼु इन खे ॾिसो था। दौलत साईं वारो कर, देरि न कराइनि। मां मोटरसाइकिल ते सामान ॿधी छॾियो आहे। ज़रूरत वारी शइ का राही त कान अथई न? बाबा साईं को चरियो आहे जा, ज़रूरत वारियूं सभु शयूं मां बैग में रखे हथिकियूं करे छॾियूं आहिनि। मूं कॾहिं सोचियो बि कोन हो त पंहिंजो घर को छॾिणो पवंदो। हलूं त काॾे हलूं ऐं कंहिंजे घर पनाह वठूं? अकबर ख़ान असांखे ज़रूरु पनाह ॾींदो बाबा। इहे वॾा माण्हू सिर्फ़ु असांखे इस्तेमालु कंदा आहिनि, असांखे पाण में विढ़ाए तबाह कंदा आहिनि। ऐं तूं थो चवीं उन वटि हली पनाह वठूं? बाबा साईं ॿियो किथे हलंदासीं? पुट अहिड़ी जॻह ते हलंदासीं जिते कंहिंजो बि शक न वञे। अचु मूंसां। तूं असांखे पंहिंजी हालत ते छॾे ॾे, तूं वञी पंहिंजो घर संभाल। अम्मा हैदर मूंखे घर में हिकु मिंट बि वेहण कोन ॾींदो आहे, चवंदो आहे त वञी करे माउ पीउ जी ख़िदमत कर। अम्मा ये हैदर वारियूं हमदर्दियूं असांजी दिलि खे मेण करे नथियूं सघनि। बाबा जेतिरो हैदर पछताए पियो न, अॼु ताईं मां एतिरो पछताईंदे कंहिंखे बि न आहे ॾिठो। हा दी, असां बि चाची ऐं चाची खे इहो ई सम्झाईंदा आहियूं त हाणे हैदर खे माफ़ करे छॾियो, पर सम्झनि ई नथा। माफ़ करण वारो जेको हूंदो आहे न उहो सभ खां बहितर हूंदो आहे। ॿुधी ऐं माफ़ी सां सभ खां शानदार। असां त हैदर खे धीउ जे करे माफ़ बि करे छॾियऊं। जॾहिं असां इहो सोचींदा आहियूं त तुंहिंजे भाउ जो चहिरो रत में लाल थी नज़र ईंदो आहे। सुभाणे न जेकॾहिं मरंदासीं त तुंहिंजे भाउ खे कहिड़ो चहिरो ॾेखारींदासीं। उन करे हैदर जी माफ़ी लाइ मां असांजे मथां ज़ोर न रख। असां त तुंहिंजे भाउ लाइ हिते इंसाफ़ वठी कोन सघियासीं, उते वञी असांखे सुरखरू त थियणु ॾे न। उते वञूं त तुंहिंजो भाउ इहो मयारत न ॾे न त मुंहिंजे कातिल खे तव्हां बख़्शे हिते आया आहियो। असांखे हाणे तूं माफ़ करे छॾ, माफ़ करे छॾ असांखे। हैदर मूं त तोसां मदद कई हुई, छा तूं मुंहिंजी मदद कोन कंदे? कमाल तव्हां मुंहिंजी कहिड़ी मदद कई? तव्हां मूंखे हुन शर्त ते आज़ादु कयो त मां वञी सोट खे गोलियूं हणां। छा इहा तव्हां मूंसां चङाई कई? हैदर चङाई इहा हुई त तूं हुतां ज़िंदा सलामत निकिरी आई, न त तूं मारियो वञी हा। कमाल हैदर खे मारण जो दम न तो में हुयो न ई जाबिर में। छो जो हुनखे ख़बर हुई त हैदर मारे वियो त ज़िंदा तव्हां बि न रही सघंदो।
हैदर मूं ते एतिरी महिरबानी कर त मां हितां ज़िंदा निकिरी सघां। कमाल तां ज़िंदा तॾहिं निकिरी सघीं थो जॾहिं जाबिर जो ॾस पतो ॾींदे। पर जाबिर उहे सभु ठिकाना मटाए छॾिया हूंदा जिन जी मूंखे ख़बर आहे। तोखे जेका बि ख़बर आहे न, तूं सिर्फ़ु उन्हनि जो ॾस ॾे, बाक़ी जाबिर खे ॻोल्हणु असांजो कमु आहे। त पोइ ठीकु आहे, अचे सावल त मां सभिनी ठिकाने जो तव्हांखे ॾस ॾियां थो जिन जी मूंखे ख़बर आहे। हाणे के हिन कम वारी ॻाल्हि आहे, जेकॾहिं जाबिर हथ अची वियो न त मां तोखे बचाए वठंदुसि। जमाल, कुझु वक़्तु लाइ पंहिंजे ठिकाणनि खां थोरो परे रहणो आहे, छो जो कमाल जे मथां को बि भरोसो नथो करे सघिजे। मता जन्स साटो ऐं पादर न खणी सघे, पकी वेही रहे, पोइ हिते असांजा ठिकाणा हुननि खे ॾेखारींदो पयूं फासी। इन जे करे चवां थो, जाबिर ख़ान कमाल जो वात खोलण लाइ हू तरह तरह जूं हुनखे तकलीफ़ूं ॾींदा। वात खोले थो न, कमाल जे मथां का मयार न आहे, असांखे पंहिंजी होशियारी करणी पवंदी। जमाल, मां त चवंदो 2 ॾींहं गुज़ारण लाइ को ठिकाणो त हथु करिणो पवंदो न। आहिनि सुठा दोस्त, छो जो असां बि लाज़मी कंहिंजा हथ धोराया हूंदासीं, कंहिंजी ख़िदमत कई हूंदी। जे हलंदासीं न, लड़ी बि पियासीं न, तुंहिंजी दुआ खपे, असांखे कोन छॾींदा। यार जाबिर, रुली रुली ॾाढो थकिजी पिया आहियूं यार। असां कंहिं दोस्त खे हाणे फ़ोन कर त गाॾी का अचे त हितां ई असांखे खणी हले। बाक़ी यार मूंखां हाणे त विख बि कान थी पए, वॾो थकिजी पियो आहियां मां त। थकिजी मां बि पियो आहियां, पर तो वांगुरु मुंहिंजा हाल हीणा न थिया न। यार तुंहिंजा त लोह जा अफ़ज़ा आहिनि, असांजा न यार। थोरो अॻिते हल, का कुंड पासो वठूं त कंहिं दोस्त खे फ़ोन कयूं। रस्ते ते बीहणु सही नथो लॻे। फिलहाल को रस्तो नज़र अचे ई कोन थी। अॻिते हलंदासीं त को न का वाटे रस्तो पाण ई मिली वेंदो। तूं दिलगीर न थी, हलिया। हितां यार वापसि था मोटूं। छो कमदार? सम्झां थो त कमदार दरिया खान खे ॾिसी डिॼी वियो त। अरे दरिया खान तव्हांखे खंभ खंभ कंदो आहे, मूंखे छो ख़ौफ़ ॾींदो? जेकॾहिं तव्हांजो पुटु ख़ारस करे थो पादर खाइण लाइ त पोइ वञोसि। कमदार, असांखे बि एॾो शौक़ु न आहे, वापसि वञी थो त वापसि हल। तॾहिं त चवां थो मोटो न पादरनि में हलण जो लाचार थोरी आहे। न बा न, लाचार कोन्हे, पुॼी हूअं ई कोन था सघूंसि, वेहण मां फ़ाइदो कहिड़ो? इहे सभु मोटा न मूंखे मोचुरनि खाइण जो शौक़ु आहे। मां सम्झा थो हाणे इहे शरीफ़ थी यादि आई। मुंहिंजे पादरनि हिननि खे शरीफ़ करे छॾियो आहे, न त इहे सुधरण वारा पुट ई न आहिनि। मां त ही जे शरीफ़ थी विया न, पोइ असां पंहिंजे हथनि जी ख़ारिश किथे लाहींदासीं, डंडो कंहिंखे ॾेखारींदासीं। मां त ॾिस, ॻाल्हि ॿुध, ये जहिड़े फॾे वारियूं ॻाल्हियूं हाणे न कर। असांखे कंहिंसां वेहण जी ज़रूरत न आहे। जेसि ताईं पाण अची असांजी ॻिचीअ में लॻनि, पोइ उन्हनि खे सबर सोटो साण गॾो गोही न करे। हते पर इन जो मक़सदु कुझु ॾींहंनि जे लाइ धमाल किथे बि न लॻंदी। जेको बि जेकॾहिं खौंस कंदो ऐं कुछंदो बि न, धूल वांगुरु वॼाईंदो मांस ऐं ठोर वांगुरु कुटींदो मांस। ॾिस मां त चाहे खौंस न कर, कुझु अकुल धार यार। हल भला हल। चाची, मां बि ॾिसां पई त पंहिंजे विच में विथियूं वधंदी थियूं वञनि। न खातो, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। पर सॼो ॾींहुं तूं बि पंहिंजे खफ़े में लॻी पई हुई त मां बि, पोइ इन करे हिक ॿिए खे सूर सलण जो को टाइम ई कोन थो मिले। चाची, ॻाल्हि खफ़े जी कान्हे का, ॻाल्हि दिलि जी आहे। जेकॾहिं माण्हू जी पंहिंजी दिलि चाहे न त पंज कम सिड़ाई बि हुन सां मिली सघे थो। भाॼी, पहिरियों मुंहिंजे दिलि में बि तव्हांजे लाइ नफ़रत हुई, पर जॾहिं हाणे हैदर मुंहिंजी इज़त करे थो त मुंहिंजे दिलि में बि तव्हांजे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इज़त ई आहे। पहिरियां केॾो न पाण घर में सुकून सां रहंदा हुआसीं, ऐं वक़्तु टाइम ईअं गुज़री वेंदो जो ख़बर ई कान पवंदी हुई।
हाणे हिक ॿिए जी दिलनि में नफ़रतूं भरिजी आयूं आहिनि न ॾींहुं थो गुज़रे न राति। मां पंहिंजे हिसाब सां मुंहुं सुॼाए वेठी आहियां ऐं तव्हां पंहिंजे हिसाब सां। चाची इहा ज़िंदगी त कान्हे का, इहो त आज़ाब ई चइबो। ख़बर न आहे इहा नफ़रत किथां आई आहे जो सभिनी जे घरनि में अची पाड़ू खोड़ियो अथई, जो कंहिंखे हिक ॿिए जो मुंहुं वणे ई कोन थो। भले चाची हर घर में नफ़रतूं हुजनि, पर असांखे इहा उमेद आहे त असां नफ़रतुनि खे ख़तमु करे ऐं पंहिंजे ई घर में प्यार ऐं मोहबत सां ई रहंदासीं इंशाअल्लाह। कमाल ॾे ख़बर छा सोचियो अथई? असांजो साथ ॾींदे या न? मां जाबिर सां गद्दारी नथो करे सघां ऐं गद्दार माण्हूअ जी किथे इज़त नाहे हूंदी। गद्दार खे हमेशह इस्तेमालु करे उन मां हथ कढी छॾींदा आहिनि ऐं तूं बि मूंसां ईअं ई कंदे। कमाल मां तोखे धोखो करे हणंदीसि छो त मुंहिंजो नालो सांवल ख़ान आहे। कौल ऐं फ़इल मुंहिंजे ज़मीर में शुमार आहे। मां को रईस वॾे जो सरदार न आहियां जो पंहिंजे वाइदनि खां फिरां। जेकॾहिं तूं असांजे जाबर जो ॾसु जीतो त यकीन ॼाण तूं आज़ादु हूंदे। चओ छा थो चईं? पर जेकॾहिं तूं असांखे जाबर जो ॾसु न ॾिनो त पक ॼाण जांइ कमाल बचंदे कोन, मारियो वेंदे। जेसीं ताईं मां तव्हांजे क़ैद में आहियां तेसीं ताईं उन ठिकाणे ते जाबिर मौजूदु न हूंदो जंहिंजी मूंखे ख़बर आहे। हू वतंदो हर ठिकाणो पंहिंजो मटाईंदो। ख़बर न आहे त केॾीमहिल किथे त केॾीमहिल किथे। मञो से तुंहिंजी ॻाल्हि खे, पर एतिरी त ख़बर हूंदी त जबर जा चङा दोस्त कहिड़ा आहिनि ऐं वेझा कहिड़ा आहिनि। कहिड़ा आहिनि जेके उन जे धागे पिणींदा आहिनि। तुंहिंजे त ॼाण हूंदई। तूं हीअं करजो उन्हनि मां कुझु माण्हुनि जो असांखे ॾसु ॾे, बाक़ी ॻोल्हा करणु असांजो कमु आहे। जाबिर तव्हांजे ॻोठ जो आहे। उन जे दोस्तनि खे मूंखां वधीक तव्हां सुञाणे सघो था। मूंखे कहिड़ी ख़बर त हुन जा दोस्त कहिड़ा आहिनि। हिन वक़्तु हुन जेके नवां दोस्त कया आहिनि न, वॾो उन जे बारे में पुछई थो तोखां। के अहिड़ा दोस्त नवां कोन कया अथई जंहिंजी मूंखे ख़बर हुजे। वारस लॻे थो त कमाल ख़ान असांजे हाणे कम जो न आहे, छो त असां हिन सां इज़त वारी ज़बान पिया था ॻाल्हायूं ऐं उहा सम्झे ई नथो। मौत त निभागे खयों बीठो आहे, पर हाणे जेकॾहिं असांजी ज़बान नथो सम्झे त हिनखे कयूं था रावल ख़ान जे हवाले। हे कंधार उन जी ज़बान सम्झंदो, बाक़ी असां वारी ज़बान त हिनखे बिल्कुलु बि सम्झ में नथी अचे। सो त मंसूर ख़ान चई वियो आहे त पहिरियां सभु ॿिया कमु छॾे इन जाबर जो कमु तमामु करियो, ऐं चई पियो त दुश्मन तव्हांजे घर जो आहे, उहो ॾाढो ॾुखियो पवंदो। हा सोट सही थो चए मंसूर। ॿाहिरि जो दुश्मन कॾहिं बि घर में अची वार कोन कंदो, छो त घर जो दुश्मन ई घर में अची वार कंदो। सही थो चए। हा सोट, तॾहिं त असांजे ॻोठ में असां मथां 2 वार थिया ऐं उहे 2 वार हिन जाबर ई कया। असां घणनि जाबर जो पीछो कयो, पर हू बार बार कमीनो असां खां निकिरियो वञे। हाणे त सोट ॿीहर हुनखे इहो मौक़ो न ॾींदासीं। ऐं हा सोट, मंसूर ख़ान इहा बि ॻाल्हि कई आहे त तव्हांखे मारण लाइ जाबर ऐं अकबर ख़ान वारा पाण में हिकु थियल आहिनि, जॾहिं तूं हिक ॿिए जा सॼण बि त न आहिनि। हा सोट, अकबर ख़ान जाबर जे हथां असांखे मारणु चाहे थो, ऐं हुन खां पोइ हू पाण जाबर खे पूरो कंदो। सोचो हिक ॿिए जा केॾा बि दुश्मन छो न हुजनि, पर हिन वक़्तु हू 2 असांखे मारण जे पोयां आहिनि। इन करे अहिड़े दुश्मन खां माण्हू कॾहिं बि लापरवाह न रहे। सोट इहो ई त असांजी लापरवाही जो नतीजो आहे जो 2 चकर असां मथां वार थी चुको आहे। हा सोट, ॿीहर इन्हनि खे इहो मौक़ो कोन मिलंदो। हाणे असां उन्हनि जे घर में गिड़ी उन्हनि खे मारींदासीं। ले पानी पिया तो कौन हुएला पानी? अरे महिमान हो गया उन्हें भाई। अबा ॻाल्हि त ॿुधायो,
तव्हां जूं हेॾियूं उमिरियूं थियूं आहिनि, तव्हां शादी छो नथा कयो? चाची फटनि ते लूण न बुरक, मुंहिंजे लाइ त छोकिरियूं मरंदियूं। अहिड़ो सही थो चए, जंहिंजो बि रिश्तो न हिन सां थियो, जाबर करायो, उहा छोकिरी मरी वञे पई। सही थो चए, अहिड़ो ग़लति न ॻाल्हाईंदो आहे। कंहिं ज़हर पीतो, कंहिं खूह में टबो ॾिनो, कंहिं फाहो खाधो, ईअं कंदे कंदे डज़न खनि त मारे चुको आहे। ॻाल्हि त ॿुध, मुंहिंजी ॻाल्हि पूरी थी जो या 1.5 फुट जी टंग तो मुंहिंजे हिन ॻाल्हि जे विच में अड़ाई। अबा विड़ो न, तूं ॻाल्हि पूरी कर हेरा। ईअं चाची, तूं ई हिन गिग मां जान छॾा, मां त मरी वियो आहियां। आमीन। आमीन ॿुधी, मन मां मरां। चाची मुंहिंजे लाइ छोकिरियूं खोड़, पर छा आहे जे छोकिरियुनि जा मालिक जेॾीमहिल ईंदा हुआ न ऐं हिन ढोर खे ॾिसंदा हुआ त मूंखे संग ॾियण खां इनकार करे छॾींदा हुआ। हा साईं, मां त ढोर आहियां, मां ढोर आहियां। हेड़ी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे करे सॼो कमु ख़राबु थो थिए, सामियाने जा लकड़ा, ऐं तूं त हिकु काफ़ जो शहज़ादो आहीं। चाची जेके बि मूं शहज़ादे खे ॾिसण अचनि था न, जेॾीमहिल हिन ॾाचीअ ते नज़र पवनि थी, चवंदा त हिन खे चारो केरु खाराईंदो, तंहिंजे करे कमु रहियो वञनि, लालताणो असां ते। वड़ियो जाबुलू बकर। चाची हे ॾिस, को काफ़ जो शहज़ादो, हालत ॾिस, कब्द ॾिस, बुत ॾिस। विड़ो न, मां तव्हां ॿिन्ही जे लाइ कुंवारियूं ॻोल्हियां थी, हितां जो छड़ो माहौल सिधो थिए। चाची जेसीं ताईं न माहौल सिधो थियो, असां फिरंदे वकड़ खाईंदे लॻे थो हिकु ॾींहुं क़बर में हलिया वेंदासीं। तंहिंजे करे हीअं कयो, महिरबानी हिकिड़ी मुंहिंजे लाइ ॻोल्हियो हिन खॾ में। असां न, तूं मरंदे तूं, छो 10 साल मूंखां वॾो आहीं, ऐं मुंहिंजो तोसां वाइदो आहे, मां शादी कंदुसि, तुंहिंजा भाइटिया तुंहिंजी क़बर ते कुल पढ़ण ईंदा, बसि न? ख़ुशि? ॿिनि माण्हुनि खे वेढ़ाइण जो माहिर आहे। हाणे हीअं कर जो दरिया ख़ान जी तोपुनि जो रुख मंसूर ख़ान न करे छॾ, त लहे इहो मथे जो सूर ऐं असां रावल जी गण कयूं। ऐं इहो दरिया ख़ान जेकॾहिं ईअं ई असांजी ॻिचीअ में पियो न, त असांजो समूरो ध्यानु एॾे हूंदो, ऐं जे रावल ओचितो हमिलो कयो न, त पोइ पाण संभाले कोन सघंदासीं। उतार मां पूरी कोशिशि कंदुसि, इहो दरिया ख़ान वॾो शातिर माण्हू आहे, सम्झी न वञी। ओए मंसूर ख़ान जा कन भरे अच। हा कमदार, मंसूर ख़ान जा कन भरणु तुंहिंजे लाइ वॾो आसान आहे। अॼु राति दरिया ख़ान जो पाणी जो वारो आहे। जेकॾहिं मंसूर ख़ान जा फ़सुल असां बुड़ाए था अचूं त हुननि जा हथ हिक ॿिए जी ॻीचीअ में हूंदा। मंसूर ख़ान बि काचियो छॾे अची पके में ज़मीनूं आबाद कयूं, वञी पाण खे ज़मींदार थो सॾाए। पर मां चाहियां थो त इहो हितां हिकिड़ो दाणो बि न खणे ऐं हिन जो सॼो इल्ज़ाम दरिया ख़ान मथां अचे। उतार सोराब जी सलाह भली आहे, राति सां इहो ई कमु था कयूं। मंसूर ख़ान जा समूरा पका फसल सफ़ा छर ॾिसंदो, छर। पंहिंजे पेरनि खे मज़बूत रखिजो, को बि सबूत उन्हनि खे हथ न अचे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।